नाज़रीन आम न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त बिशनी ठग ऐं टके जो क़लárڪ जावेद सुमरे पंहिंजो क़बलो दुरुस्त न कयो। ड्रेनेज डिवीज़न में करता धरता बणियल बिशनी क़लárڪ जाऊ सुमरो जेको ड्रेनेज डिवीज़न जी बजट ॿिन्ही हथनि सां लुटींदो रहे थो। हिन वक़्तु न इंजीनियर न को SDO न को अकाउंटेंट आहे। उन्हनि सभिनी जूं सयूं कूड़ियूं सयूं ऐं जाली सयूं करे जाऊ सुमरो बिल पास करण में मसरूफ़ आहे। जाऊ सुमरे जे करे रुक पंपिंग स्टेशन, मसीदी पंपिंग स्टेशन, गड़ियासीन पंपिंग स्टेशन समेत ॿियनि इलाइक़नि में ज़मीनूं सिम पाणी सां ॿुॾी वियूं आहिनि। ॻोठनि जा ॻोठ तबाह थी चुका आहिनि, जंहिंजो मुख्य ज़िम्मेवार टके जो बिशनी ठग क़लárڪ जाऊ सुमरो आहे, जंहिंखे फौरन ॻोठनि जा ॻोठ जंहिं तबाह करे छॾिया आहिनि ऐं जंहिंखे सरे आम लखी दर ते फाही ॾिनी वञे त जीअं आईंदा कंहिंखे बि सरकारी बजट हड़प करण लाइ जुरत न थिए ऐं को बि सोचे न सघे। फाही ॾियो जाऊ सुमरो खे फाही ॾियो, फाही ॾियो जाऊ सुमरो खे फाही ॾियो। ह्यूमन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ज़िला शकारपुर।